हिते असां शहदादपुर में खबर शेयर कर रहा आहियूं, जिथे तेज़धार औजार सां कोई क़त्ल कयल पोरियत जो लाश रखी धरणो हयो आहे। वारसन पोरियत अमलक भील जो लाश सांगर शहदादपुर रोड ते रखी धरणो हयो। अमलक भील जे क़त्ल में मुलविस माण्हुनि जा पेरियुनि खां खणाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। पुलिस जो चवणु आहे मक़तूल जे वारसनि जी फरियाद ते केस दाख़िल करे जदीद तरीक़े सां जांच कई वेंदी। पुलिस पारां इहो चयो पियो वञे। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया। शहदादपुर वेझो तेज़धार औजार सां कोई क़त्ल कयल पोरियत जो लाश रखी धरणो हयो वियो आहे। वारसन पोरियत अमलक भील जे लाश सांगड़ शहदादपुर रोड ते रखी धरणो हयो आहे। शहदादपुर वेझो तेज़धार औजार सां कोई क़त्ल कयल पोरियत जो लाश रखी धरणो हयो वियो आहे। वारसन पोरियत अमलक भील जो लाश सांगड़ शहदादपुर रोड ते रखी धरणो हयो आहे। अमलक भील जे क़त्ल में मुलविस माण्हुनि जा पेरियुनि खां खणाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। मक़तूल जे वारसनि जी फरियाद ते केस दाख़िल करे जदीद तरीक़े सां जांच कई वेंदी।